डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवन जे रिपोर्ट मुताबिक दादू में गोट अब्बास पीरजादो जे रहवासिन बशीर पीरजादो, सरवर जमशेद मौजम ऐं मोहसन पीरजादो गोट जे बासरन जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रफ़ीक अहमद, कामरान पीरल, सिकंदर, अकबर, अज़ीज़ पीरजादो ऐं ॿियनि संदनि भाइटे जावेद पीरजादो खे 12 साल अॻु गुम करे छॾियो हो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद में पटिशन दाख़िल कराइण बैदि 62 कूड़ा केस दाख़िल कराए पटिशन का अत करण लाइ धमकाए रहा है। इन्हनि चयो त बासरन संदन 400 एकड़ ज़मीन ते पिण कब्ज़ो करे वरितो आहे, जंहिंजा उन्हनि वटि कागज़ पिण आहिनि। इन्हनि चयो त पुलिस बासरन जी भंगारू बणिजी कूड़ा केस दाख़िल करे रही है। इन्हनि चयो त 15 दिसंबर ते सिंध हाई कोर्ट में जावेद जी गुमशुदगी बाबति ॿुधणी मुक़ररु आहे, जंहिं सबबि 62 कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। इन्हनि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध, DIG हैदराबाद और SSP दादू का मुतालबो किया त कूड़ा केस दाख़िल कराइंदड़ बासरन का तहफ़्फ़ुज़ ॾियारे गुम कयल भाइटे जावेद के बाज़ियाब कराए ज़मीन का कब्ज़ो ख़त्म करायो वञे। भाइटियो आहे जावेद नाले, वो गुम आहे। असांजा मुखालबा जेके आहिनि, असांजे हुन सां ज़मीन ते तकरार आहे, जिन माना हुन गुम करे पोइ 2008 में FIR कटराए छॾी। उहो असांजे अॼु ॾींहं ते लधो कोन्हे को। हाणे वरी असांखे हिकिड़ो भाणजा आहे, उन ते 2 FIR कटायूं अथनि मौसन नाले। असांखे माना ॻोठ मां लॾाइण जी धमकी ॾियनि था। कूड़ा केस कोर्टनि में बि कया अथनि। असांजो हाई कोर्ट में 15 तारीख़ हाज़िरी आहे हुन छोकिरे वारी। उन करे वरी कल्ह उन्हनि हिकिड़ो ड्रामो करे माना असांखे माना रंडाइण लाइ FIR कटाइण जी कोशिशि कई, पर उहा हुननि जी कान थी सघी। पर असांखे ॾाढो तंग कंदा। असांखे 400 एकड़ ज़मीन आहे जेका उहा हिननि जे माना कब्ज़े में आहे। असांजो ॾाढो बि हिननि मारियो ऐं उन खां पोइ असांजो जेको आहे उहो बाबो यतीम हो नंढो उन्हनि खे कूड़ा क्लेम करे ज़मीनूं 400 एकड़ ज़मीन कब्ज़ो करे रफ़ीक अहमद पीरजादो, कामरान पीरजादो, तौफ़ीक अहमद पीरजादो ऐं असांजे घरनि ते बि हुन केस दाख़िल कयो अथनि। हितां घरनि मां लॾियो, हितां निकिरो, असांजे ॻोठ मां निकिरो। ऐं ॿियो मोहसन आहे असांजो भाणजा, उन ते 3 FIR कटराए अथनि। ऐं ॿियो जमशेद अहमद आहे, उनजो नालो ॾिनो अथनि। असद आहे, उनजो नालो ॾिनो अथनि। पटिशन हले पई हाई कोर्ट में 15 तारीख़ हाज़िरी आहे। उनखे माना रंडाइण जे करे, मूंखे हथु खणाइण जे करे मूंखे कूड़ा केस था कनि। कामरान पीरजादो, रफ़ीक पीरजादो, तौफ़ीक पीरजादो ऐं उन्हनि जो हिकिड़ो किराए ते रखियल आहे पैसनि ते पीरल पीरजादो, जेको कूड़ा क़ुरान खणंदो आहे। उनखे असांजे शाहिदियूं था ॾियारनि ऐं असांखे ज़ेरबार था कनि। ऐं मुंहिंजी प्रेसूं पहिरियां बि असां कयूं। असांजो केस हलंदड़ आहिनि हाई कोर्ट ताईं।